संदसि चाचो ऐं चाची मारिजी विया आहिनि। वर शहर में जवाबदार बंदूक जा फायर करे पंहिंजी चाची ऐं चाचे खे क़त्ल करे छॾियो आहे। अपडेट कयूं पिया। जवाबदार अब्दुल करीम चांडियो फायरिंग करे ईसा ऐं मुस्मात अमीना खे क़त्ल कयो आहे। अपडेट कयूं पिया। ठट्टो मां जवाबदार बिटे क़त्ल जो एतराफ़ कंदे पान मुरादो पुलिस आॾो गिरफ़्तारी बि ॾेई छॾी आहे। इन जा वधीक तफ़सील वठूं था ठट्टो मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही खां। महबूब, छा तफ़सील आहे हिन बाबति? जी, अफ़सोसनाक वाक़ियो घोड़ाबारी थाणे जे हद में पेश आयो आहे, जंहिंमें वर शहर लॻ हिकु जवाबदार आहे अब्दुल करीम चांडियो, जेको पंहिंजे ॻोठ संदन ॻोठ आहे शेर मोहम्मद चांडियो, उनमें पंहिंजे चाचे ईसा चांडियो खे बंदूक जा फायर करे क़त्ल कयो आहे। उन सां गॾोगॾु ॿियो चाचो संदुसि आहे मोहम्मद, उनजी घरवारी आहे मिसमात अमीना, उनखे बि फायर करे क़त्ल कयो आहे। इन ते जेका पुलिस सां ॻाल्हि ॿोल थी आहे, मक़ामी पुलिस सां SHO घोड़ाबारी सां उन तस्दीक कई आहे। वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें जवाबदार जेको आहे अब्दुल करीम पंहिंजे चाचे ऐं ॿिए चाचे जी घरवारी यानी ॿिए चाचे ऐं चाची खे कारा इल्ज़ाम में क़त्ल करे छॾियो आहे। कारा इल्ज़ाम में क़त्ल करण खां पोइ हीअ पुलिस उन वाक़े वारे हंधि ते ॻोठ पहुती आहे, जिते जवाबदार अब्दुल करीम बंदूक समेत पेश थियो आहे पुलिस वटि ऐं ॾोज जेको आहे एतराफ़ करे वरितो आहे। हिन वक़्तु लाश खणाइण लाइ पुलिस उते पहुती आहे, जेके लाश खणाए सिविल अस्पताल ठट्टो पहुचाया वेंदा पोस्टमार्टम लाइ। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें जवाबदार अब्दुल करीम चांडियो कार जे इल्ज़ाम में पंहिंजे चाचे ऐं चाची खे क़त्ल करे छॾियो आहे। चाचो संदुसि ईसो चांडियो ऐं संदुसि जेका चाची आहे ॿिए चाचे जी घरवारी अमीना चांडियो, उहे मारिजी विया आहिनि। जी, वॾी महिरबानी महबूब बिरोही। नाज़रीन, उन खां पोइ अव्हांखे बि ख़बर